अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशू नॉन इशू सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान सादिया बासी। नाज़रीन, सिंध समेत सॼे मुल्क में रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ई शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। वापारियुनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि, पर किथे बि हुकूमती रेट नज़र नथी अचे। उन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ स्टूडियो में मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंकी साहब। वालेकुम सलाम। सोलंकी साहब, ही रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में महांगाई खे तव्हां कीअं था ॾिसो? असल में छा आहे त हीअ महांगाई हूअं ई अवाम जो इशू आहे ऐं हूअं ई इलाही सारी जेका सो महांगाई आहे, पर इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त वापारी या जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजे शयुनि जा अघ डबल करे छॾींदा आहिनि, ॿीणा करे छॾींदा आहिनि। पर हुअण ईअं घुरिजे त जेका सरकारी रेट लिस्ट मिले थी उन्हनि खे उन तहत ई पंहिंजूं शयूं जेकॾहिं विकिरो कनि त अवाम बि परेशान न थिए। पर थिए ईअं थो पियो त असां वटि रमज़ान शरीफ़ शुरू थींदो आहे त माण्हुनि खे ॼण त इहो रमज़ान शरीफ़ खे हिकिड़ो सॼे साल जी कमाई जो महीनो करे सम्झंदा आहिनि ऐं पोइ जेके उन जूं शयूं जेके आहिनि उहे ॾाढियूं महांगियूं करे छॾींदा आहिनि। पर ॿीं खां पर टीणी महांगी हूंदी आहे, महांगाई हूंदी आहे, त इन करे अवाम जेको आहे सो रोज़ा रखण महिल या इन्हनि जूं शयूं जेको ख़रीद करण में इलाही सारो परेशान हूंदो आहे। ऐं इन हवाले सां हुकूमत जेके सो प्राइस कंट्रोल कमेटियूं बि क़ाइमु करे थी ऐं इन खां अलावा जेके असिस्टेंट कमिश्नर डिप्टी कमिश्नर उन्हनि खे मजिस्ट्रेट जा इख्तियार बि मिलियल आहिनि ऐं उहे रेट लिस्टूं जारी कनि था ऐं वरी उन बाज़ारनि में पंहिंजो छापा भणनि था, उन्हनि खे ॾंड बि उन्हनि ते रखनि था। पर उन जे बावजूदि बि इहा महांगाई कंट्रोल नथी थी सघे ऐं रमज़ान शरीफ़ में जीअं बि तीअं जेका सो महांगाई वधंदी वञे थी। तव्हां फ्रूट जा अघु ॾिसंदो उन जा आसमान सां पिया ॻाल्हियूं कनि, तव्हां सब्जियुनि जा अघु ॾिसंदो उहे आसमान सां पिया ॻाल्हियूं कनि। उहे जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उन्हनि जा अघु जेके आहिनि सो इलाही महांगा हूंदा आहिनि। पर हुकूमत इन जे अॻियां सॼी ॼण ईअं महसूसु थिए पियो त ॼण बेवस हुजे, छाकाणि त जेके जेके डिप्टी कमिश्नर आहिनि जिन जिन डिस्ट्रिक्ट में उहो छापा आणनि था वञनि था, उन्हनि जो इहो ॾिठो वियो आहे त काफ़ी जेके ज़िला आहिनि उन्हनि में उहे डिप्टी कमिश्नर गैर सरगर्म नज़र अचनि था। तव्हां ॾिसंदव त हीउ जेको घोटकी वारो पासो आहे उतां डिप्टी कमिश्नर निकितो आहे, खैरपुर वारो पासो आहे उतां डिप्टी कमिश्नर निकितो आहे, उन्हनि छापा आया आहिनि। हेॾां डोकरी में जेको डिप्टी कमिश्नर आहे उन छापा आया आहिनि। बाक़ी तव्हां ॾिसो त हैदराबाद तमामु वॾो शहरु आहे, उन वॾे शहर में बि एतिरी सारी महांगाई आहे, पर हिते जेका ज़िले इंतिज़ामिया आहे डिप्टी कमिश्नर आहे उन्हनि जा अञा ताईं अहिड़े कारनामा साम्हूं न आया आहिनि जंहिंजे करे जो हैदराबाद में थोरो उन ते रेट लिस्ट ते कंट्रोल थी सघे। ॿियो इहो हूंदो आहे त जेका प्राइस कंट्रोल कमेटियूं आहिनि उन्हनि जो कमु ई इहो आहे त उहो जेके अघु वधनि था उन्हनि ते कंट्रोल कनि ऐं उनजे करे उहो पंहिंजो वञनि बाज़ारनि में ऐं जेका रेट लिस्ट सरकारी तौर ते जारी कई वञे थी उहा उते दुकाननि ते सब्जियुनि ते फ्रूट जी दुकाननि ते उनखे लॻाइणी आहे। कानून मूजिबि ईअं आहे त जेको रेट मुक़ररु थियल आहे उहा रेट लिस्ट लॻियलु हुजे ऐं जेको माण्हू फ्रूट वठणु अचे त उनखे बि उहा सरकारी रेट साम्हूं नज़र अचे उन रेट ते ॾिनो वञे। पर उहा रेट लिस्ट जेका आहे उहा अक्सर मार्केट मां बि ग़ाइबु हूंदी आहे, उहा मौजूदु न हूंदी आहे। पोइ छा थींदो आहे त जेके दुकानदार आहिनि जेके वापारी आहिनि उहे पंहिंजा हथरादू जेके रेट आहिनि उहे माण्हुनि खां वसूल कनि था ऐं माण्हू उहे ॾियण ते मजबूर हुजनि था। छाकाणि त हाणे रोज़ा आहिनि त रोज़ा हर मुस्लमान रखे थो पियो त इन हवाले सां ईअं थिए थो त माण्हू रोज़ो खोलणो बि आहे, रोज़ो रखिणो बि आहे, इफ़्तारी जो सामान बि वठिणो आहे, सहरी जो सामान बि वठिणो आहे, त पोइ उन में इहो थिए थो त माण्हू त ख़रीद कनि था। पर हाणे जेके सरहंदी वारा आहिनि उहे त इन महांगाई खे मुंहुं ॾेई था वञनि ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे पंहिंजो रोज़ो इफ़्तारी कोन था करे सघनि, सहरी कोन था करे सघनि। पोइ हू वरी पंहिंजा ख़र्च घटाइण जे चकर में हूंदा आहिनि त जीअं मिसाल तौरु 500 रुपए जो फ्रूट वठिणो आहे उन्हनि खे त उहो 200 रुपए जो फ्रूट वठी गुज़ारो कनि था। पर थियणु त ईअं घुरिजे त हीअ बरकतुनि वारो महीनो आहे रमज़ान शरीफ़, त इन बरकतुनि वारे महीने में थियणु त ईअं घुरिजे त हीअ सस्ताई कई वञे अञा बि, त जीअं घणे खां घणा माण्हू रोज़ा रखनि ऐं माण्हुनि खे इहो सवाबु हासिलु थिए। पर असां वटि वरी असांजो इस्लामी मुल्क आहे, हिते सभु मुस्लमान आहियूं, पर मुस्लमाननि खे फुरे रहियो आहे ऐं उनजा पंहिंजा मनपसंदि अघ वठी हाणे ॾिसो त मुस्लमान कीअं परेशान आहिनि पंहिंजो रोज़ो रखण जे लाइ त असांखे एतिरो सामान
इफ़्तारी लाइ खपे थो, सहरी लाइ खपे थो, पर उहे रेट जेके आहिनि त उन ते कंट्रोल थिए कोन थो पियो। ऐं ॾिठो इहो वियो आहे त सिंध समेत सॼे मुल्क में इहा साॻी सूरत हाल आहे त उते हुकूमती रेट नज़र नथी अचे। जेकॾहिं ईअं हुजे त हीअ प्राइस कंट्रोल कमेटियूं जेके आहिनि उहे जेकॾहिं पाबंदी सां उन ते कंट्रोल कराइनि त मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेका महांगाई आहे घटि में घटि उहा कंट्रोल थी सघे थी, पर उन्हनि जो को कमु न आहे, उहे फंक्शनल न आहिनि। ऐं तव्हां ॾिसो फूड कमेटी जेका आहे उहा बि जीअं होटलुनि ते या जेके पकल खाधा आहिनि उन्हनि ते ओचिता छापाणियूं टेस्टूं वठंदियूं आहिनि त जीअं उहो को खाधो को गैर मयारी माण्हुनि खे कोन था खाराइनि। किथे किथे तव्हां ॾिठो हूंदो त के होटलुनि ते पारूथो खाधो बि जेको सो उहो रखंदा आहिनि फ्रिजुनि में, जेको बची पवंदो उहो वरी ॿिए ॾींहं ते माण्हू उहो उते माना माण्हुनि खे ॾियनि था, उन्हनि मां वरी पोइ हाणे ॾिसो इहा जेकॾहिं कंहिंखे फूड पॉइज़न थी थो पए त उन्हनि ते बि माना हुकूमत जो कमु आहे त उहे खाधा जेके आहिनि उहे तयारु कनि, जेके हीअ फूड जूं कमेटियूं ठहियल आहिनि उहे वञी खाधा चेक कनि ऐं त उहो मयारी खाधा आहिनि या न आहिनि। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 033337025516, तालिब हुसैन 0317131096। उन ते पे ॻाल्हि ॿोल कईसीं त पाण इन इशू जेके महांगाई आहे उनखे कंट्रोल कीअं करे सघूं था। उनजे लाइ सवली तजवीज़ इहा आहे त हुकूमत जेकॾहिं सख़्ती सां इन्हनि वापारियुनि ते अमल कराए ऐं सख़्ती सां उन खां पेश अचे त मुंहिंजे ख़्याल में इहो महांगाई घटिजी सघे थी। पाबंदी सां जेकॾहिं उन ते ॾंढ लॻायो वञे ऐं उनखे रेट लिस्ट खां जेकॾहिं वधीक को अघु वठे थो त उन सां माना सख़्ती सां पेश अचिजे त मां सम्झां थो त हीअ घटि में घटि उहे बि कंट्रोल कंदा। पर इहो मुमकिन कोन्हे को, छाकाणि त हीअ जेकी इंतिज़ामिया आहे उहा कहिड़ी कहिड़ी जाइ ते पहुचंदी। हिकु जाइ ते पहुचे थी त ॿिए पासे माण्हू अवाम खे लुटीनि था, फुरीनि था पिया, ऐं जेकॾहिं उते पहुचे थी त वरी ॿिए पासे थिए थो। इहो सॼो हिकिड़ो जान आहे त हिकिड़ो अमलदार या कुझु अमलदार जेके आहिनि उते हुनजो पहुचणु मुमकिन न आहे, पर माना थिए ईअं थो त माना जेकॾहिं हू थोरो सख़्ती सां हुनखे पेश ईंदा त घटि में घटि इहा जेकी महांगाई आहे उहा कंट्रोल में अची वेंदी हली। पर हीअ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, तव्हांखे असांखे जेके वापारी आहिनि इन्हनि सभिनी खे इहो सोचणु घुरिजे त हीउ हिकिड़ो भलारो महीनो आहे जेको बरकतुनि जो महीनो आहे। हिन में तव्हांजे रोज़ी रिज़्क़ में बरकत पए थी ऐं रोज़ो जेको आहे उहो जिस्म जी आहे ज़कात, त माण्हू जॾहिं साल में हिकु दफ़ो पंहिंजे जिस्म जी ज़कात ॾिए थो ऐं उन में जेको सहरी ऐं इफ़्तारी कनि था माण्हू त उन में घटि जेकॾहिं इहे शयूं उनखे सही मिलंदियूं, सस्ते अघ ते मिलंदियूं। ऐं ॿियो त हुकूमत जेके न इहे ऐलान करे थी त असां इहो बचत बाज़ारूं लॻायूं था ऐं ख़ासि तौर ते रमज़ान जे महीने में एतिरियूं हुकूमत तरफ़ां बचत बाज़ारूं लॻनि थियूं जिते तव्हांखे घटि अघ ते शयूं मिली सघंदियूं। पर ॾिठो इहो वियो आहे त उहे बि माना उहे कामयाबु एतिरियूं न थी सघियूं। हुनजो हीअ बचत वारी जेको बाज़ार हूंदो उते बि सामान कॾहिं कंहिंखे मिले थो, कॾहिं नथो मिले, या किथे बाज़ारूं लॻनि थियूं किथे नथियूं लॻनि ऐं नाले मातर इहो हूंदियूं आहिनि। इन जे करे पाबंदी हुकूमत खे करणी आहे, उनखे कंट्रोल हुकूमत खे करिणो आहे ऐं हुनखे पाबंद बनाइणो आहे। जेको सरकारी रेट लिस्ट जारी थिए थी, रमज़ान ऑर्डिनेंस जारी करण जो मक़सदु ई इहो आहे त तव्हां रमज़ान ऑर्डिनेंस में जेको कुझु लिखियो आहे उन ते अमल करायो। पर असां वटि रमज़ान ऑर्डिनेंस जे सॼो कुझु उबतड़ पियो थो थिए त जेका माना तव्हां ऑर्डिनेंस जारी कयो आहे उन ते पाबंदी। हाणे तव्हां ॾिसो त रमज़ान शरीफ़ में चवनि था त रोज़ जो एतिराम कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे रोज़ो आहे त मूंखे तव्हांजे साम्हूं का शइ खाइणु न घुरिजे, त उन सां माना इहो बि माना रमज़ान जो शरीफ़ जो एतिराम आहे। त असां वटि त हीअ होटलूं खुली पियूं आहिनि ऐं परमिटूं जारी थियूं थियनि त उनखे हुकूमत या ज़िले इंतिज़ामिया पाण ई जेको सो उन्हनि खे परमिट ॾिए थी त तव्हां पर्दो लॻाए ऐं पंहिंजो तव्हां होटलूं हलायो, पंहिंजो कारोबार कयो। पर जेकॾहिं इस्लामी मुल्क में इहो ॾिठो वञे त जेके इहे शयूं इहे मुकमल बंदि हुजणु घुरिजनि, रोज़ जे टाइम ताईं बंदि हुजणु घुरिजनि, त जीअं माण्हू जेको आहे न पोइ रोज़ो नथा रखनि। ख़बर आहे माण्हू अहिड़ा बि अथनि जेके रोज़ा नथा रखनि, उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवंदा? अच्छा, इहो ईअं आहे न त ॾिसो मिसाल तौरु तव्हांखे हर शइ आसानी सां मिली वेंदी
त पोइ तव्हां चवंदो त हाणे मूंखे सभु शइ मिले थी त उनजो रोज़ो न रखणु घुरिजे। पर जेकॾहिं तव्हांखे का शइ न मिलंदी, तव्हांखे रोज़ो न बि हूंदो त तव्हां सोचींदो इहो त माना हाणे जेकॾहिं मूंखे का शइ मिले त हूअं ई कोन्ह थी, तंहिंखां पोइ मां रोज़ो ई छो न रखी सघां। इन जे करे रोज़ाइतनि में बि इज़ाफ़ो इहो थी सघे थो त उनखे का शइ रमज़ान शरीफ़ जो जेको महीनो आहे उन में उनखे का खुलियाम का अहिड़ी शइ न मिलणु घुरिजे जेका माना उहो रोज़े में माण्हू खे जेको सो विच में अचे। त माण्हू सोशल मीडिया ते तव्हां बि ॾिसंदा हूंदो कि आए ॾींहुं जेके पुलिस वारा अची मज़दूरनि जा खीर उल्टा था करे छॾनि, इहो बि त ग़लति अमल आहे न। हाणे ॾिसो न, हुननि खे जेसि ताईं ज़िले इंतिज़ामिया आहे जंहिं होटल खे परमिट मिलियलु आहे त उन परमिट तहत उहो होटल हलाए सघे थो, पर बग़ैर परमिट जे बग़ैर इजाज़त जे जेके उहो हलाइनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुलिस पंहिंजो कारोबार कंदी ऐं पंहिंजो उन्हनि खे नुक़सानु इन जे करे ॾिए थी। उन्हनि वटि परमिट न आहे, का नाजाइज़ आहे। जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त इहो काफ़ी जायुनि ते ईअं बि थिए थो त जिते जिते इहे होटलूं परमिट खां सवाइ खुलियल आहिनि, उहे वरी इन्हनि सां इंतिज़ामिया सां ॾेती लेती जे बुनियाद ते उहे खोलियो वेठा आहिनि, उन्हनि खे कुझु कोन था कनि। पर जेके माना नथा ॾियनि ऐं उन्हनि खे वरी पुलिस आहे उहा उन जा खीर बारे छॾे थी। नुक़सानु आहे, असां सम्झूं था त जेके ग़रीब माण्हुनि जो इहो नुक़सानु थिए थो इहो न थियणु घुरिजे, पर उन्हनि खे बि पंहिंजे कानून ते अमल करणु घुरिजे। छाकाणि त जॾहिं परमिट उन्हनि वटि न आहे त रमज़ान ऑर्डिनेंस आहे उन ते थोरो अमल कराए ऐं पंहिंजो हिन ते कंट्रोल कनि। ऐं साॻी जाइ ते जेकॾहिं हुकूमत इहो इन ते कंट्रोल न कंदी त इहा महांगाई वधंदी वेंदी। तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं छाहीं जेका आहे उहा 30 रुपया किलो हुई त हाणे तव्हांखे 90 रुपया किलो मिलंदी, ऐं उहा जेका डबल खां बि 3 ते माना उनजी महांगाई थी वई। ऐं फ्रूट त ख़ासि तौर ते इन रमज़ान जे महीने में तमामु महांगो कयो थो वञे। सॼे मुआशिरे खे साफ़ु करिणो पवंदो, सॼे मुआशिरे खे पाक करिणो पवंदो, सॼे मुआशिरे में इहा जेके बि महांगाई जा जेके अंसर आहिनि उन्हनि खे ख़तमु करिणो पवंदो। इहा हुकूमत रिट ई जेका आहे उहा ई हुन ते लागू थींदी, तॾहिं वञी उहो कुझु अमल थी सघंदो। महिरबानी सोलंकी साहब। नाज़रीन, तव्हां असांजे तजिया निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त हुकूमत तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रमज़ान ऑर्डिनेंस जारी कयो वञे थो ऐं प्राइस कंट्रोल कमेटियूं बि ठाहियूं वञनि थियूं, पर उन जे बावजूदि महांगाई रुकिजी नथी सघे, जंहिं करे अवाम रमज़ान शरीफ़ जे महीने में बि ॿीणी महांगाई खे मुंहुं ॾिए थो। उन लाइ हुकूमत खे घुरिजे त महांगाई खे कंट्रोल करे अवाम जी परेशानी ख़तमु कई वञे। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।